100 खां वधीक माण्हू धाड़ेलन वटि मक़बी आहिनि। केर तो अगवा करे, केर तो उन्हनि धाड़ेलन ताईं उहे माण्हू पहुचाए। उहे कहिड़ियूं कुव्वतूं आहिनि जेको इन्हनि धाड़ेलन वटि रॉकेट लॉन्चर एंटी एयरक्राफ्ट गन थो पहुचाइनि। जदीद हथियार पुॼाइण वारा धाड़ेलन वटि केर आहिनि? अॼु धाड़ेलन जे चंबे में ग़रीब जो पुट छो आहे, मज़दूर जो पुट छो आहे, हारी जो पुट छो आहे? मूंखे ॿुधायो कहिड़े कमिश्नर जो पुट धाड़ेल वटि आहे, कहिड़े डीसी जो पुट धाड़ेल वटि आहे, कहिड़े एसपी जो पुट धाड़ेल वटि आहे, कहिड़े फतार खान नवाब सरदार जो पुट धाड़ेल वटि आहे? जेकॾहिं ग़रीबनि जा बच्चा धाड़ेलन वटि आहिनि ऐं फतार खान नवाबनि सरदारनि पुलिस ब्यूरोक्रेट जा पुट आयाशी था कनि त समझो त इहे सभु इन्हनि सां गॾु शरीक जुर्म, ये भी बराबर जा मुजरिम है। मां जेकॾहिं बात खोलियो न, मां जेकॾहिं सिंध जे अवाम खे ॿुधायो न त इन्हनि खे हथियार पुॼाइण वारो केरु आहे त हिते घणा मुंहुं लिकाइण जे लाइ उन्हनि खे जाइ न मिलंदी। मां जेकॾहिं बात खोलियो न त इन्हनि धाड़ेलनि जे ज़ालुनि ऐं न्याणियुनि खे जॾहिं बीमार थियूं थियनि पंहिंजनि गाॾियुनि में खणी अस्पताल केरु थो खणी वञे? अस्पताल में इलाज कराए वरी इन्हनि खे वापसि कच्चे में केरु थो पुॼाए? मां धाड़ेलनि खे चवण थो चाहियां, चौथा त क़बाइली तकरार, क़बाइली तकरारनि असांखे धाड़ेल बणायो आहे। सिंध जा धाड़ेल था चवनि त कूड़िन कूड़िन FIR असांखे धाड़ेल बणायो आहे। त मां अॼु जे हिन अज़ीम इज्तिमा मां सिंध जे धाड़ेलनि खे पैगाम थो ॾियां, कच्चे जे धाड़ेलनि खे पैगाम थो ॾियां त हिकु क़बाइली छेड़नि खे ख़त्म करण जो ऐलान कयो। चङा के विरहाया कोन्हनि, कंहिं बि चङे वटि वेही करे फ़ैसिले जे लाइ रज़ामंद थियो। मासूमनि जे क़त्ल आम खे बंदि कयो, बेगुनाहनि खे मारण बंदि कयो। सिंध जे अंदरि क़बाइली छेड़नि जे लानत खे बंदि कयो। ॿियो मग़विन खे आज़ाद कयो, मग़विन खे आज़ाद कयो। टियों हथियार फिटो करण जो ऐलान कयो। सिंध जे धाड़ेलनि जो मुक़दमो जमीयत उलमा इस्लाम पढ़ंदी ऐं सिंध जे धाड़ेलनि खे इंसाफ़ जमीयत उलमा इस्लाम ॾियारी। जेकॾहिं तव्हां वाक़ई संजीदा आहियो, जेकॾहिं वाक़ई तव्हां पंहिंजनि बच्चनि खे तालीम ॾियण था चाहियो, धाड़ेलो जेकॾहिं वाक़ई इज़्ज़त सां ज़िंदगी गुज़ारण था चाहियो, आज़ाद ज़िंदगी गुज़ारण था चाहियो, त ऐलान कयो त अॼु खां पोइ कंहिं बि क़बाइली छेड़े जो तव्हां हिसो न बणिजंदव ऐं क़बाइली छेड़नि खे ख़त्म करे फ़ैसिला करे चहते जेतिरो पवे उहो भरींदव। ऐं ॿियो मग़विन खे आज़ाद कंदव। ऐं टियों हथियार फिटा कंदव। जमीयत उलमा इस्लाम तव्हांजी जंग वेहण जे लाइ तयार आहे। सिंध जे अमन जे लाइ जमीयत उलमा इस्लाम सिंध जे धाड़ेलनि जे इन्हनि ग़लत केसनि मां उन्हनि जी जान छॾाइण जे लाइ तयार आहे। ठीकु आहे? इहो मुतालबो सही आहे, मुतालबो। बाक़ी मां हैरान आहियां त मुंहिंजे धाड़ेलनि, सिंध जे धाड़ेलनि खे अलाए छा थियो आहे। सीमा जखराणी ते असांजे धाड़ेलनि जो ईमान जागियो। शुक्र थियो काथे त जागियो, मां शुक्रगुज़ार आहियां धाड़ेलनि जो त उन्हनि जे दिलि में बि का ईमानी हरारत आहे, उन्हनि जे दिलि में बि का ईमान जी गरमाइश आहे। सीमा जखराणी जो हिंदुनि वटि वञणु गुनाह आहे, बाक़ी माण्हुनि खे अगवा करणु जाइज़ आहे, ऊंधो टंगण माण्हुनि खे जाइज़ आहे। 5-5 करोड़ 10-10 करोड़ 20-20 लख 5-5 लख भुंग भरे माण्हुनि खे आज़ाद करणु जाइज़ आहे। हो त गुनाह थियो, हे त सवाब जो कमु थियो न जेको धाड़े लखनि था। मासूम बच्चन सां ज़िना करे उन्हनि जी वीडियो ठाहिण धाड़ेलनि जे लाइ जाइज़ आहे, उहो इस्लाम आहे।
न्याणियुनि सां ज़िना करे उन्हनि जी वीडियो ठाहिण जाइज़ आहे। इहो इस्लाम जो दर्स आहे। दुरंगी छोड़ दे, यकरंग हो जा। धाड़ेलो मुसलमान थियो था त चङी तरह मुसलमान थियो न। सीमा जखराणी ते तव्हांजो ईमान जीअं सीमा जखराणीअ जो, जीअं सीमा जखराणीअ जो। ऐं इहो बि मुअम्मो केरु माई अॼु ॾींहं ताईं उन जो पीउ ज़ाहिर छो नाहे थियो? अॼु ॾींहं ताईं उन जा भाइर छो ज़ाहिर न आहिनि थिया? उन जो मुड़ुसु सऊदी अरब मां कीअं ज़ाहिर थियो? इन माईअ पासपोर्ट कीअं ठाराया? रियासत जे नक जे हेठां इनखे दुबई जी वीज़ा कीअं मिली? नेपाल जी वीज़ा कीअं मिली? ऐं चइनि ॿारनि समेत इन माईअ खे हिंदुस्तान जी अदालत कीअं आज़ाद कयो? मां सवाल पुछण थो चाहियां त तव्हां रोज़ बरोज़ तो पिया त सिंध में ज्यादती आहे, सिंध में ज़ुल्म आहे, सिंध में हिंदुनि जो न्याणियुनि खे ज़बरदस्ती कलमो पढ़ायो पियो वञे। जेका कल्ह ताईं हिंदुनि जे न्याणियुनि जे कलमे पढ़ण ते रड़ियूं कनि पिया, अॼु उहे गूंगा शैतान छो बणिया बीठा आहिनि? सीमा जखराणी जे मामले ते उन्हनि जी ज़बान छो नथी वरे? उहे काथे मौल आहिनि? मूंसां मिलिया आहिनि त साईं तव्हां हिंदुनि जे न्याणियुनि जे हवाले सां आवाज़ नथा उथारियो। मां उन्हनि खे चयो त हिंदुनि जी न्याणी घणनि ॾींहंनि खां पोइ थी घरों वञे। को साल में हिकिड़ो केस, को 6 महीननि में हिकिड़ो केस। नौजवानो तवज्जो सां ॿुधो था मुंहिंजी गुफ़्तगू। साल में को हिकिड़ो केस, 6 महीननि में को हिकिड़ो केस। का हिंदू नारी कंहिं दरगाह ते वञी कलमो पढ़ी ऐं अदालत में वञी कंहिं नौजवान सां परणो कयो। मां चयो 6 महीननि में साल में का हिंदुनि जी छोकिरी घरां वञे थी त बाहिबरी थी वञे त साईं ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो, हिंदू गैर महफूज़ थी विया, हिंदुनि जूं न्याणियूं गैर महफूज़ थी वयूं, ज़बरदस्ती जो कलमो पढ़ायो वियो। इन अमल खे रोकणु घुर्जे। त मां चयो सिर्फ़ हिंदुनि जी न्याणी छो? हलो मूंसां गॾु सुभाणे शिकारपुर जे सेशन कोर्ट में था हलो। हलो सुभाणे जेकबाबाद जे सेशन कोर्ट में था हलो। हलो सुभाणे लारकाणी ऐं कंबर ऐं सखर ऐं घोटकी जे सेशन कोर्ट में था हलो। रोज़ानो का न का न्याणी कंहिं न कंहिं कोर्ट में पंहिंजे पीउ ऐं माउ जे इज़त जो जनाज़ो पढ़ी उन्हनि जो नक वठी कंहिं न कंहिं छोरे सां भॻी बीठी आहे। रोज़ हर अदालत 5 5 8 8 10 10 12 12 न्याणियुनि जो निकाह कबूल थी करे। रोज़ उहा न्याणी कंहिंखे नथी नज़रे, उहा घरां वञे थी, उहा कंहिंजी न्याणी कोन्हे। मां चयो त कानून साज़ी करणी आहे त अचो सिंध में मजमूई तौर ते कानून साज़ी कयो त घरां निकिरंदड़ न्याणी उहा देवबंदी जी हुजे, उहा बरेलवी जी हुजे, उहा शीए जी हुजे, उहा मुक़ल्लिद ऐं गैर मुक़ल्लिद जी हुजे, उहा हिंदूअ जी हुजे, उहा सिख जी हुजे, उहा मेघवाड़ जी हुजे, उहा मारवाड़ीअ जी हुजे। अदालत उन न्याणीअ जो पीउ जे इजाज़त खां सवाइ निकाह कबूल न कंदी। मूंसां कंहिं बि सहमत न कयो। छो? हिंदूअ जी धी आहे, बाक़ी मुसलमान जी धी उनखे सुर्तीअ में मिली आहे जो उहा पीउ जी इज़त जो जनाज़ो पढ़े त पढ़े, का परवाह न आहे। हिंदूअ जी न्याणी निकिरे त तव्हांखे तकलीफ़ आहे। कयो कानून साज़ी त का बि न्याणी घरां निकिरंदी अदालत उनजो निकाह कबूल न कंदी पीउ जी मर्ज़ीअ खां सवाइ। वली शरीयत में वली आहे न। अबा रोज़ न्याणियूं घरां भजन थियूं या नथियूं? भजन ॻाल्हायो बाबा। रोज़ न्याणियूं पीउ माउ जे इज़त जो जनाज़ो पढ़नि थियूं या नथियूं पढ़नि? पोइ उन ते माण्हू गूंगा शैतान छो आहिनि? रुगो हिंदुनि जी न्याणियुनि जी इज़त छो थी नज़र अचे? कंहिं देवबंदी, कंहिं बरेलवी, कंहिं शीए, कंहिं मुक़ल्लिद गैर मुक़ल्लिद जी न्याणी जी इज़त कोन्हे। लेकिन हिंदुनि जे न्याणी जे भॼण ते
हिंदुन जे न्याणीअ जे कोर्ट जे निकाह ते सिंध के मथे ते खड़ंदड़ ते गूंगा शैतान छो वे सीमा जखरानी जे मामले ते आवाज छो नथा उथारन। मां शिकारपुर जे हिन अज़ीम इज्तिमा मां हिकु दफ़ो बीहर रियासती इदारनि खां, अफ़वाज पाकिस्तान खां, वज़ारत दाख़िला ख़ारिजा खां, सिंध हुकूमत खां सवाल करण थो चाहियां त सीमा चखराणीअ जे मामले खे वाइको थियणु घुरिजे त इहा औरत सिंध मां कीअं वई, इन मज़हब कीअं मटायो, इहा हिंदू कीअं बणी, इहा हिंदुस्तान कीअं पहुती आहे। फौरी तौर ते इनके पाकिस्तान वापस आंदो वञे, अदालत जे अंदर इन जो केस हलायो वञे ऐं शरीयत जे मुताबिक़ इनके मुर्तद थियण जी सज़ा ॾिनी वञे। मुतालिबो ठीक है या गलत है? मुतालिबो ठीक है या गलत है? लेकिन धाड़ेल साहिबान सीमा जखरानी ते बंदूक खयों। मां उन्हनि धाड़ेलनि खे चवां थो, साल पहिरियों सरवरे कौनैन सरकारे दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कारतून ठाहिया विया। फ्रांस वारन मदीने जे मीर जा कारतून ठाहिया। उते धाड़ेलो तहां जो ईमान छो न जागियो? कुरान मजीद के बाहि ॾिनी वई, उते धाड़ेल काथे हा, उते तहां जो वीडियो पैगाम छो न आयो? सखर में मस्जिदन के बिल्डोजर लगा, घोट किए कंधा कोट ऐं शिकारपुर जो कच्चो सखर खां परे त कोन हो। सीमा चखरानी ते तहां के खैरत आई, अल्लाह जे घरन के बिल्डोजर लगा, तहां जी ईमानी खैरत उन वक्त छो न जागी? मुझी भेण, कौम जी भेण, इस्लाम जी धी डॉक्टर आफिया सिद्दीकी अमेरिका जे कैद में आ, उन वक्त तहां जी इज्जत है, खैरत ऐं ईमानी हमीयत छो न जागी? धाड़ेलो इसराइल के तस्लीम करण जो गालियों पे थियो, तहां जी खैरत कारे मरी वई। जागी चौथा देवबंदी मुल्ला काथे हैं, दीन की चौकीदारी, मस्जिद की चौकीदारी, सरवरे कौनैन जे खत्मे नबुव्वत की चौकीदारी, सहाबा जे इज्जत इनामों की चौकीदारी, जमीयत उलमा इस्लाम कया ऐ बुधो जे ताईं जमीयत जो हिकड़ो कारकन जिंदा है के माईअ जे पट खे दीन इस्लाम जे तरफ मेरी एक्शन ॾिसण जी इजाज़त जमीयत जो चौथा जवान न ॾींदा इंशाअल्लाह। आए को इंशाअल्लाह चमण वारो, लेकिन मूंखे ख़बर आहे त धाड़ेलनि खे इहो एजेंडो कंहिं ॾिनो आहे। न छेड़ मलंगानो, न छेड़ मलंगानो, असांखे न छेड़े, असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं, असां तव्हांजे लाइ मुस्बत किरदार अदा करने के लिए तैयार हूं। लेकिन जेकॾहिं को मुझे सिंध के बाहि जो ड्रामो बणाईंदो त राशिद महमूद के पंहिंजे मथे मुक़ाबिल पाईंदो। जेकॾहिं मुझे दीन धरती ते को हमलो कंदो जमीयत उलमा इस्लाम के मथे मुक़ाबिल कंदो इंशाअल्लाह। लेकिन मां बार बार चयो, हर जगह ते चयो, हर हंध चयो, ऐं अॼु लफ़्ज़ दोहरायां थो। मां पेशनगोई भी कई अता मोहम्मद, ऐं अॼु मुंहिंजी पेशनगोई सच भी साबित। मां शिकारपुर जे कुछ सरदार साहिबान जे लाइ पेशनगोई कई। मां चयो हो त बाबा मुंहिंजो फिक्र छॾियो, पंहिंजो फिक्र कयो, या तव्हां सीट बचाइण जे लाइ पीपीए में वेंदव या जमीयत में ईंदव। खोड़ पहिरियों साल खन पहिरियों मां प्रेस कॉन्फ्रेंस कई। मुझी साल पहिरियों प्रेस कॉन्फ्रेंस अॼु सच साबित थी आहे। सीट बचाइण जे लाइ खोड़ सारा पीपल्स पार्टी जे बेड़े में शामिल थी विया आहिनि।
कल ताईं जिन तहां खां वोट वरता तो पीपल्स पार्टी बेड़ो गरक कयो आहे। अॼु उहे पाण पीपल्स पार्टी जे बेड़े में सवार थिया आहिनि ऐं इल्ज़ाम मूं ते त सुमरो साहब ज़रदारी सां ठही वियो आहे। बल्दियात में मुकाबलो मां कयो, जनरल इलेक्शन में मुकाबलो मां कयो, ईंदड़ इलेक्शन में भी मुकाबले जे लाइ मां तैयार हाँ। मुझी जमात तैयार है, जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन तैयार हैं, लेकिन फैसलो सिंध के करणो।